अस्सलाम वालेकुम ऑनलाइन अकेडमी में मोस्ट वेलकम चऊं था। अॼु असां तव्हांखे पढ़ाईंदासीं व्हाट इज़ लेटर। लेटर चाय, अखर चाय। द साइन ऑफ एनी लैंग्वेज इज़ कॉल्ड लेटर। एग्जांपल ABC। सिंधीअ में अखर छाए। अचो त तव्हांखे ॿुधायूं अखर छाए। कंहिं बि ॿोलीअ जे अल्फ़ाबेट जे निशाननि खे अखर चइबो आहे। मिसाल तौरु सिंधीअ में अलफ़, बे वग़ैरह। ठीकु आहे, दोस्तों वधीक अखरनि जे बारे में शॉर्ट वीडियो असां रखियो आहे, उहो तव्हां ॾिसी सघो था। अखरनि जे बारे में कॉन्सोनेंट वावल, सेमी वावल्स जे बारे में। ठीकु आहे, हाणे दोस्तों अचो त असीं तव्हांखे ॿुधायूं व्हाट इज़ वर्ड। व्हाट इज़ वर्ड। हाणे वर्ड जे बारे में चवंदा आहियूं ग्रुप ऑफ लेटर्स विच गिव्स सम मीनिंग इज़ कॉल्ड वर्ड। एग्जांपल स्कूल, ब्यूटीफुल डे। सिंधीअ में लफ़्ज़ छा आहे? अखरनि जो हिकु अहिड़ो मेड़ जंहिं मां कुझु माना निकिरे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। मिसाल तौरु अंगूर, सूफ़, लिखणु, पढ़णु वग़ैरह। हाणे इहे लफ़्ज़ ठीकु आहे, ग्रुप यानी जंहिं मां का माना निकिरे, कुझु माना निकिरे। मिड़ेई तव्हां अखर पाण में मिलाए करे को ग्रुप ठाहियो अखरनि जो त उनखे कोन चइबो। यानी जंहिं मां का माना कुझु निकिरे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। ठीकु आहे, अखर मिलाए करे जंहिं मां का माना निकिरे। हाणे अचो त असीं तव्हांखे ॿुधायूं व्हाट इज़ सेंटेंस। जुमिलो छा खे चइबो आहे। अचो जुमिले जे बारे में तव्हांखे ॿुधायूं ग्रुप ऑफ वर्ड्स विच गिव्स कंप्लीट मीनिंग इज़ कॉल्ड सेंटेंस। एग्जांपल असलम इज़ रीडिंग बुक। अचो सिंधीअ में हाणे तव्हांखे ॿुधायूं जुमिलो छा आहे। लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिं मां पूरी माना निकिरे उनखे जुमिलो चइबो आहे। मिसाल असलम स्कूल वञी रहियो आहे। ठीकु आहे, लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जंहिं मां को माना निकिरे, कंप्लीट माना निकिरे, उहो जुमिलो आहे। जंहिं मां कुझु माना निकिरे उहो फ्रेज़ आहे। मुकमल माना निकिरे उहो जुमिलो आहे। ठीकु आहे दोस्तों, असांजी वीडियो पसंदि आयो हुजे त सब्सक्राइब ऐं फॉलो कयो। महिरबानी, थैंक यू।